अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? अल्लाह पाक उमेद आहे जिते बि हूंदो ख़ुशि हूंदव, हमेशह मुस्कुराईंदा रहंदव। त जी हा दोस्तों, अॼु असां ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगीअ जे अचण वारे एपिसोड जे बारे में। त छा कमाल खान वाकई बि पंहिंजे घर वारी पठाणीअ खे वठी ईंदो राज़ी करे, रबन हुनखे बख़्शींदो या न? ऐं ओठे जे चवण ते सूमर रबन ते हमिलो कंदो? त सभु कुझु तव्हांखे ॿुधाईंदासीं हिन वीडियो में। अगरि असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं घंटीअ खे ऑल कयो, जीअं असांजी हर अचण वारी ड्रामनि जी अपडेट तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। त कयूं था शुरूआत ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगीअ जे अचण वारे एपिसोड जे बारे में। त जी हा दोस्तों, कमाल खान पंहिंजे ज़ाल पठाणीअ खे रबन जे घर वठण वेंदो ऐं रबन खे इलाज कंदो, माफ़ी वठण जी कोशिश कंदो, पर रबन हिन दफ़े बि हुनखे पंहिंजी भेण पठाणीअ जो हथु कोन ॾींदो, छो त उन्हनि खे हिन ॻाल्हि ते तमामु घणो कावड़ ऐं गुस्सो आहे। फ़िलहाल त उहे हुन सां कोन ठहंदा। ऐं ॿिए तरफ़ ओठो जेको सूमर खे मछराए रबन ते हमिलो कराए रहियो आहे, ओठे जी इहा चाल आहे त जेकर सूमर हिन सां विड़े रबन सां ऐं इहो कमाल खान ते आणा, छो त ओठो चालुनि जो वॾो माहिर आहे। जी हा दोस्तों, अचण वारनि हिननि किस्तनि में तमामु घणो मज़ो थियण वारो आहे, त ॾिसण न विसारींदा। असांजी वीडियो तव्हांखे कीअं लॻी? अगरि सुठी लॻी आहे त बराए महिरबानी असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। वॾी महिरबानी। अल्लाह हाफ़िज़, फी अमान अल्लाह।